पीटीआई चेयरमैन सुभाणे हर सूरत में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च करण जो ऐलान करे छॾियो। इमरान ख़ान चयो आहे त न्यूट्रल्स अदलिया ऐं जजिस खे चवां थो त हाणे फ़ैसिले जो वक़्तु अची वियो आहे। हाणे कंहिंखे बि न्यूट्रल रहण जी गुंजाइश नाहे। सॼे मुल्क अंदरि पीटीआई कारकुननि जी गिरफ़्तारी खां पोइ पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो त डिक्टेटर ऐं नवाज़ लीग हुकूमत में को बि फ़र्क़ु नाहे। कूड़ी हुकूमत जी कार्रवायूं शुरू थी वियूं आहिनि। इमरान ख़ान चयो त हाणे कंहिंखे बि न्यूट्रल रहण जी गुंजाइश नाहे ऐं सॼी क़ौम अव्हां जी तरफ़ ॾिसी रही आहे। जेके पाण न्यूट्रल आहिनि उन्हनि जी हलफ़ में आहे त उहे मुल्क जी ख़ुददारी जो तहफ़ुज़ कनि। हुन चयो त हिन वक़्तु मुल्क जे मसइलनि जो हल फ़ौरी चूंडूं आहिनि। ख़दशो आहे त मुल्क में श्रीलंका जहिड़ी हालतूं पैदा थी सघनि थियूं। न्यूट्रल्स अदलिया ऐं जजिस खे चवां थो त फ़ैसिले जो वक़्तु आहे। मुल्क तबाही जी तरफ़ वियो त उन जा तव्हां बि ज़िम्मेवार हूंदो। पीटीआई चेयरमैन चयो त लॉन्ग मार्च खे का बि रुकावट नथी रोके सघे। सुभाणे पेशावर मां सभ खां वॾो काफ़िलो वठी इस्लामाबाद लाइ निकिरंदसि। ही केतिरनि ई माण्हुनि खे जेलनि में विझंदा। ही सियासत न पर जिहाद आहे। ॾोहारियुनि खे ग़ुलामी खां मौत बहितर आहे। इमरान ख़ान जो चवणु हो त पंजाब जी ब्यूरोक्रेसी खे हमज़ा शहबाज़ जी ॻाल्हि न मञणु घुर्जे। हमज़ा शहबाज़ अक्सरियत विञाए वेठो आहे। शहबाज़ शरीफ़ ऐं उन जे पुट खे सज़ा थियण वारी हुई जिन खे बचायो वियो। हुननि जी सॼी काबीना ते केसिस ऐं ही सभु ज़मानतुनि ते आज़ाद आहिनि।